अक़वाम मुत्तहिदा पारां 12 फरवरी खे आलमी सतह ते अमन जी फ़रोग़ ऐं तशद्दुद समेत इंतिहा पसंदी जी रोकथाम जो आलमी ॾींहुं क़रार ॾियण जे सिलसिले में ज़िले इंतिज़ामिया नौशरो फ़िरोज़ ऐं सोशल वेलफेयर खाते जे सहकार सां ज़िले सतह ते हिकु आगाही सेमिनार मुनक़िद कयो वियो। सेमिनार खे ख़िताब कंदे एडिशनल डिप्टी कमिश्नर अब्दुल वहीद अब्बासी चयो त अचो त गॾिजी नफ़रत, तशद्दुद ऐं इंतिहा पसंदी ख़िलाफ़ आवाज़ उथारियूं ऐं पंहिंजे ज़िले तोड़े मुल्क अंदरि रवादारी, भाईचारी ऐं क़ौमी यकजहती खे हथी ॾियूं। हिन चयो त नौजवान नस्ल खे अमन, मोहबत ऐं मुस्बत सोच ॾांहुं राग़िब करण वक़्त जी अहम ज़रूरत आहे त जीअं समाज खे तशद्दुद पसंदी जहिड़नि बुराइयुनि खां महफ़ूज़ बणाए सघिजे। इन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर नौशरो फ़िरोज़, मोहम्मद उस्मान, आरिफ शहबाज, मज़हर सहतो, अरबाब अली उॾेड़, सजाद हुसैन महमूद, डॉक्टर हाकिम जोखियो, अब्दुल जब्बार ट्रगर समेत ॿिया ऑफिसर पिणु मौजूद हुआ। सेमिनार में मुख़्तलिफ़ तालीमी इदारनि जे उस्तादनि, शागिर्दनि, एनजीओज़ जे नुमाइंदनि, सरकारी ऑफिसरनि, सहाफ़ियुनि ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत कई। मुक़ररनि पंहिंजे ख़िताब में चयो त मौजूदा हालतुनि में तशद्दुद ऐं इंतिहा पसंदी खे रोकणु इंतिहाई ज़रूरी बणिजी वियो आहे ऐं असांखे हिकु क़ौम तौरु गॾिजी इन ख़िलाफ़ मुअस्सिर किरदारु अदा करणो पवंदो। मुक़ररनि चयो त अहिड़नि प्रोग्रामनि जी सख़्त ज़रूरत आहे त जीअं शहरनि में बर्दाश्त, अदम तशद्दुद ऐं इंतिहा पसंदी ख़िलाफ़ शऊर पैदा करे सघिजे। नौजवाननि जे वॾे अंग में शिरकत खे मुस्बित पहलू क़रार ॾींदे हिननि चयो त इहे ई नौजवान पाकिस्तान जो मुस्तक़बिल आहिनि ऐं सुठी तालीम ऐं तरबियत सां मुल्क जी तरक़ी ऐं अहम किरदारु अदा करे सघनि था। सेमिनार जी पुॼाणी ते नुमाया कारकर्दगी ॾेखारींदड़ शागिर्दनि, उस्तादनि ऐं मुक़ररनि में एवार्ड सर्टिफिकेट विरहाया विया।